खौफनाक वाक़ियो थरकोल बिलाग टू दो भील वाक़े ते मारवी जे मुल्क मलीर पटन जो रवासी भिटन जे भाकुरन में रहण वारो गुलाबन जो लाशो मुठ मिट्टीअ जो माण्हू इहो असांजो मुसाफ़िर साथी शायर अली हसन समे जो जूजाराणी कलम खणे थो। चोरीअ जे चंड जहिड़ी धरतीअ ते सहरा सुञ कराए छॾी अॼु जीजल माउ जी झोली वीरान करे छॾी। दोदे जहिड़ा कूंदर पुट हिकु अजनबी माण्हू अची बेरहमी सां मौत जी निंड सुम्हारे छॾियो। असांखे कहिड़ी ख़बर ई माण्हू असां सां अहिड़ो ज़ुल्म बि कंदा। मारवी जो मुल्क सुकून ऐं अमन जो इलाइक़ो आहे। हिन में अहिड़ो ज़ुल्म को गैर करे असांजे तसवर में अहिड़ी ॻाल्हि कोन हुई। असीं त थर जा माण्हू सादा अबोज ठगी चोरी कूड़ कॾहिं कोन ॼाणू। असीं त धारे खे बि पंहिंजे सीने सां लाहे मोहबत कुर्ब प्यार ॾींदा आहियूं। हुन जे बदिले में असांखे कहिड़ी ख़बर को वैशी असांखे रत जा ॻोड़ा रुआरींदो। ही दो भील बिरादरी जो पुट न हो भील बिरादरी जो पुट न हो, हू हर थरी माउ जो पुट हो। अहिड़ा कई थरकोल में मारुनि जा दोदा कम कनि पिया। हर 10 ॾींहं जे बदिले ही ज़ालिम माण्हू ॿाहिरि जा गाड़ी अजरक में लपेटे लाश मोकिलीनि था। जे हिन दोदे जी का दाद न थी त असांजी बि का दाद न थींदी। अली हसन समेजा मूंखे इहो ई अरमान आहे त असां अबोजन जो अलाए छा थींदो। सजण छॾे साथ विया, मुंहिंजा जानिब छॾे जूअ विया सड़ी दिलि सूरन में। मुंहिंजा जानिब छॾे जूअ विया सड़ी दिलि सूरन में। रुनो मुंहिंजो रूह अली हसन ॾुखनि जा खूह अजीबन ॾिठा मुंहिंजे अंदर में पिरी लॾे परदेस विया। ॾही उब हेकांदी सिक समेजा शरीर में नाहे सिबू तोड़े सांझी आहे दिलड़ी मांदी। अली हसन चए इन अरमाननि ते मारवीअ जे मुल्क मलीर पटन जो रवासी भिटन जे भाकुरनि में रहण वारो गुलाबन जो लाशो मुठ मिट्टीअ जो माण्हू इहो असांजो मुसाफ़िर साथी शायर अली हसन समे जो असांखे इहे भेटा